अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आया दानिश खुश्क अवां के दादू में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं तो दादू में एसएसपी दादू डॉक्टर फ़रक रज़ा के हुक्मनि तहत सीआई पुलिस केनशाह के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कई है। कार्रवाई दौरान जुआ जे अॾनि ते छापो हयो है। सीआई पुलिस 20 जुआरियुनि के गिरफ्तार करण की दावा कई है। अवां के दादू में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं तो दादू में सीआई इंचार्ज इफ्तिखार जमाली की अगवानी में केनशाह के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जुआ के अॾनि ते छापो हयो है। 20 जुआरी खां वधीक पुलिस गिरफ्तार करण की दावा कई है। उन हवाले से असां राब्तो कया है पंहिंजे रिपोर्टर आजिज़ सिंधी सां, उन सां मालूम कंदासीं तो उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी आजिज़ आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? दानिश, जीअं त एसएसपी दादू फ़रक रज़ा मलक जे हुकुम ते सीआई इंचार्ज दादू इफ्तिखार अहमद जमाली, डीआईसी इंचार्ज तारक हुसैन खोरो, सीआई इंचार्ज मेयर केनशाह तारक हुसैन लाखेर की अगवानी में खेरपुर नाथन शाह में जुआ के मुख़्तलिफ़ अॾनि ते छापा हणी 20 खां वधीक जुआरनि रोक रक़म ऐं ताश जा पता पुलिस हथ कया आहिनि। इंचार्ज सीआईए दादू इफ्तिखार अहमद जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जुआरी ॾींहं जो जुआ खेॾी ऐं राति जो क्राइम कनि था ऐं असीं उन्हनि खां वधीक पुछा ॻाछा कंदासीं। हिन वधीक ॿुधायो त एसएसपी दादू असां ते 3 ते मुश्तमिल हिकु टीम ठाही आहे जेका दादू ज़िले में किथे बि जुआ जा अंशात या को बि ॾोह आहे त असांखे इतलाह ॾिनो वञे ऐं इतलाह ॾींदड़ जो नालो राज़ में रखियो वेंदो ऐं ॾोहारी केॾा बासर छो न हुजनि खेनि हर सूरत में बख़्श न कयो वेंदो ऐं दादू ज़िले के एसएसपी साहब जे हुकुम ते अमन जो किलो बणायो वेंदो। जी बड़ी मेहरबानी आजिज़, आगाह कयो। नाज़रीन, दादू पुलिस ॾोहारियुनि ऐं जुआरियुनि खिलाफ़ मुतहरक थी वई है। दादू पुलिस एसएसपी दादू डॉक्टर फ़रक रज़ा के हुक्मनि तहत सीआई पुलिस केनशाह के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे जुआ के अॾे ते छापो हणी 20 जुआरियुनि के गिरफ्तार करे उन्हनि खे लाकब हाले कयो है।